नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे रावलपिंडी खां ख़बर ॾींदा हलूं त लाइन ऑफ कंट्रोल ते भारतीय फ़ौजी बाला इश्तियार फायरिंग जे नतीजे में 2 शहरी शहीद ऐं 3 पाकिस्तानी फ़ौजी ज़ख़्मी थी पिया आहिनि। पाक फ़ौज जे आम लाॻापे वारे शोबे ISPR जे तरफ़ां जारी कयल बयान मूजिबि भारतीय फ़ौज लाइन ऑफ कंट्रोल जे जोड़ा सेक्टर ते बाला इश्तियार फायरिंग कई है, जंहिंजे नतीजे में 2 शहरी शहीद थी विया आहिनि। ISPR मूजिबि शहीद थींदड़नि में 14 सालनि जो शहरियार ऐं 29 सालनि जो नवीद शामिल आहे। ISPR मूजिबि भारतीय बाला इश्तियार फायरिंग सबबि हिकु औरत समेत 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। पाक फ़ौज जे तर्जुमान मूजिबि पाकिस्तानी फ़ौज जे मुअसर जवाबी कार्रवाई जे नतीजे में भारतीय फ़ौजी पोस्ट खे नुक़सान पहुतो आहे। भारतीय पोस्ट मां लाशनि खे कढंदे बि ॾिठो वियो आहे। ISPR मूजिबि पाकिस्तान ऐं भारत फ़ौज में फायरिंग जी ॾे वठ में 3 पाकिस्तानी फ़ौजी ज़ख़्मी थी पिया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।